नाज़रीन चंबड़ मां ख़बर शामिल कंदासीं। मोलचंद गोली जी रिपोर्ट मुताबिक़ वफ़ाक़ी हुकूमत पारां तेल जे अघनि में मुसलसल वाध सबबि आम वापे जे शयुनि जा अघ बि चोट चढ़ी विया आहिनि। जॾहिं त पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध जे करे वधंदड़ महांगाई जो आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। उन मौक़े ते चंबड़ वासियुनि जो चवणु आहे त जेका हुकूमत हाणे जेका रिसेंटली हुकूमत हले पई थी, ज़िंदगी में असां पहिरियों दफ़ो इहा रेट ॿुधूं पिया था जेका पेट्रोल जी क़ीमत जेको आहे सो दिन ब दिन जेको आहे सो महांगाई ॾांहुं वञी रहियो आहे। हाणे अॼु जेका रेट अनाउंस थियो आहे पेट्रोल जो, उहो रेट अचे पियो 127 रुपया। मुंहिंजी हिन एज ताईं मूं ज़िंदगी में इहा रेट कॾहिं बि नाहे ॿुधो। ऐं जॾहिं पेट्रोल जा रेट वधनि था त लाज़मी आहे त पोइ जेको आहे सब्ज़ी जो रेट बि वधंदो, अटे जो रेट बि वधंदो, खंड जो रेट बि वधंदो। ऐं इहा महांगाई जेको आहे सो चोट चढ़ी वई आहे। ऐं आम माण्हू जेको आहे, मज़लूम माण्हू जेको आहे सो हिकु वेले जे लाइ तरसे पियो थो। असां न्याज़ी हुकूमत खे हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे पंहिंजे वाइदनि ते पूरो लह। जेके तो वाइदा कया हुआ, वॾा वॾा एहतजाज रिकॉर्ड कराया, उन्हनि में तो चयो पिए त न्याज़ जेका आहे सो पेट्रोल जेका आहे सो हिन धाम वञे पियो, इहो तव्हांजी टैक्सिस मां अचे पियो थो। असां सां वॾो ज़ुल्म आहे हिकिड़ो त बरसाति में असांजूं आबादियूं तबाह थींदियूं आहिनि। पेट्रोल जो हींअर रेट 129 रुपया लॻो पियो आहे। ग़रीब माण्हू असां रेट चढ़ंदा वञनि। इमरान ख़ान IMF खां हींअर बि रेट चढ़ण ते पैसा पियो खणे। असां ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं? असांजे MP MLA ॻोल्हे हथ कोन था अचनि। ॻाल्हि आहे महांगाई जी। हाणे न्याज़ी सरकार जेका